अस्सलाम वालेकुम। अदा गोठ मोले ने हजाने मंजी साथे वारा गोठन जो बनन जो पानी ठंडा है। गोठ बोड़ाने जे लाइ हमलो करे हथियार खणी रज़ाक सातो ऐं असांखे चवां रज़ाक सातो ऐं खादम सातो ऐं मुमताज़ सातो मिस्री सातो ऐं उन जो संदसि भाइटियो ऐं संदसि जेके विंगारू माण्हू नामालूम सुञाण हथियार खणी मंज़ूर हजाणे ते हथियार संदियूं मंज़ूर हजाणे ते धक हणण जे मारण जे लाइ तयारु थी विया। ज़बरदस्ती धमकियूं ॾेई ऐं असांजी मोरियूं खोलियूं। उन खां बावजूदि असां सैदाबाद एसी किथां बि वञूं मोरी हितां ही साम्हूं वारा मोरी टोड़ियूं ही साम्हूं मोरी टोड़ियूं। उन खां पोइ बावजूदि असां एसी साहिब वटि सैदाबाद में वियासीं। एसी साहिब हिननि खे मञा कई थी जेसि ताईं मोरी हेॾा नुक़सानु थींदो ॻोठाणा ॿुॾंदा ऐं हर साल असांखे ई ॿोड़ीनि था। हर साल असांजा बचा दर बदन एसी हिननि खे मञा करे उन खां पोइ पाणी किथां वेंदो हुतां जॻह तां साम्हूं हुतां जॻह तां साम्हूं थो पाणी वञे। उन खां पोइ बावजूदि हमिलो करे ते असांजा हथियार खणी ऐं मारण जे लाइ धमकियूं ॾेई ऐं असां पाणी खोलियूं। ही पाणी आहे पीचे एकड़ ॾेढ बनी वियो अथनि। वाणे खे वेकिरो करे बनी ॾिनऊं। उहा बनी हुननि जे वेकिरो थियो ख़तल आहे एकड़ ॾेढ असांजो मुताबो आहे त कड़ ॾेई पंहिंजी ऐं कड़ ॾेई हू ॻोठ आहे मुंहिंजो साम्हूं ढोरे में ही वाकिरो आहे हिन जो। हिन वाकिरे में जा पाणी सिधो ॻोठ ते ॻोठ घणो पवंदा। उन में मरियनि जा ॻोठ आहिनि उन में रिंदनि जा ॻोठ आहिनि। उन खां पोइ छा आहिनि असांजा नाइंसाफ़ी आहे। हा उन्हनि जे बनियुनि जो पाणी अथनि ॻोठ जो पाणी कोन। उन खां पोइ नाइंसाफ़ी असां सां आहे। तंहिंखां महिरबानी करे असां सैदाबाद एसओ जो चऊं था असां सां इंसाफ़ कनि। असांजा बचा मोरी बि भञूं त हिन 7-8 टोटल हथियारनि सां जंहिंजा नाला वरिता अथऊं उहे साॻा ऐं मक़सूद ऐं असीं ॿई हुआसीं। मक़सूद ही आहे असां ॿई हुआसीं। असीं आयासीं हिन खां बिरादरी तौरु पुछण जे लाइ असांखे हमराती मूंखे ॿुधायो त 7 मोरी था खोलीनि 7 वटि पुॻुसि। पहिरीं हिकिड़ो ॼणो त मीर मोहम्मद मुंहिंजे पोयां हो। मीर मोहम्मद मुंहिंजे पोयां हो। जेॾीमहिल 7 वटि रठ त 7 खे मूं चयो बाबा तव्हांखे कंहिं हुकूमत वारे चयो आहे या तव्हांखे कंहिं एसी चयो आहे या तव्हांखे कंहिं माण्हू चयो आहे त तव्हां मोरी खोलियो छाजे करे था खोलियो कीअं था खोलियो। त हिननि जो को कामरेड हो सातो उन मुंहिंजो अॻु वठी मूंखे चई बाबा ॻाल्हि ॿुध तुंहिंजो ॻोठ ॾे खोलियूं था मोरी ॻोठ कोन ॿुॾंदा असांजो ॻोठ खुलण साण असांजो ॻोठ ॿुॾंदो। मूं ते हमराहनि हिननि 7 ॿिया जेके 5 हुआ हिननि जा उन्हनि हथियार खयां। हिननि जा विंगारू जेके आहे से लठियुनि कुहाड़ियुनि सां हुआ उहे लठियूं कुहाड़ियूं खयो बीठा। उन्हनि जेको सो ॿियो हिकिड़े माण्हू विच वारे माण्हू अची हथियार हिननि जा हेठि कराया। ही मूंखे मारे चुका आहिनि माना हथियार सिधो कया अथनि। ॻोठ कहिड़े नाले तां तव्हांजो? ॻोठ मोले ने अजाणे मक़सूद चयो बाबा एसी उते असांजो तक़रीबन ॻोठ आहे 40-50 घर आहिनि। 40-50 घर रिंदनि जो आहे 30-35 घर मरियनि जा आहिनि। हथियार खणिया आहे थाणे ते वियो। थाणे ते साईं अशरफ शाह हुनखे घुरायो पुलिस खे घुराई। एसी साहिब खे पहिरियां जो इतला थियल हो। एसी साहिब जी सरज़मीन ॾिसी हो। एसी साहिब खे इतला थियल हो। एसी साहिब हिते हिन जॻह ते फोन साईं अशरफ शाह खे पुलिस चयो असीं वञूं था जांच था कयूं तहक़ीक़ात कयूं। उन्हनि खे ॿधई कोन गिरफ़्तार कोन कयूं उन्हनि खे।